अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के बलिकार मां फराज शाह सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका जे ईरान में पुलिन बिजली घरनि ऐं सुरंगनि मथां वधीक हमला, 7 शहरी शहीद, 8 खां वधीक ज़ख़्मी। शहरी इंफ्रास्ट्रक्चर तबाह, ईरानी इख्तियारुनि हमलनि में शहीद थियलनि जूं तस्वीरूं जारी करे छॾियूं। ईरानी मीडिया मूजिबि बंदर अब्बास ऐं रोदान शाहराह ते 2 पुलियुनि खे निशानो बणायो वियो। मेरी टाइम कंट्रोल टावर मथां हमला कया विया। जासिक ॿेट ते हमलनि बाद 10,000 शहरनि खे पाणी जी फ़राहमी बंदि थी वई आहे। ईरान पारां कुवैत, उर्दन ऐं बहरीन में अमेरिका जे फ़ौजी ठिकाणनि मथां जवाबी हमलनि जी दावा। कुवैत जे कैंप उज़ेरी अल सालम एयरबेस ऐं अरीफ जान सपोर्ट सेंटर मथां हमलो। ईरानी फ़ौज जो चवणु आहे त उर्दन में एयरबेस खे निशानो बणायो वियो। बहरीन जे शेख ईसा एयरबेस खे बि ड्रोन हमलनि सां निशानो बणायो वियो। ईरान तकरार खे इलाक़ाई जंग में तब्दील करण जी वार्निंग ॾेई छॾी। ईरानी सुप्रीम लीडर जे सलाहकार मेजर जनरल मोहसिन रज़ाई चयो आहे त हमला जारी रहिया त तेहरान तकरार खे इलाइक़े जंग में तब्दील करे छॾींदो। हाणे ॻाल्हियुनि जी पॉलिसी ख़तम थी वई आहे। दुश्मन मीज़ाइल हणंदो त जवाबी मीज़ाइलनि सां ॾींदासीं। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त आख़िरी घड़ीअ ताईं पंहिंजे वतन जो दिफ़ा कयो वेंदो। अमरीकी हमलनि में शहीद थियल ईरानियुनि जो खून ज़ाया थियण न ॾींदासीं। बानी पीटीआई जी भेण नूरी न्याज़ी जो हक़ जे मौक़े ऐं पाक फ़ौज बाबति तकरारी बयान साम्हूं अची वियो। हिकु इंटरव्यू में नूरी न्याज़ी पारां मौक़े हक़ जे मामले में पाक फ़ौज मथां तनक़ीद। नूरी न्याज़ी चयो आहे त हक़ जो मार्को पाक फ़ौज ऐं मोदी जो गठजोड़ हुयो। भारत इसराइल जे चवण ते पाकिस्तान मथां हमलो न कयो, छाकाणि त पाकिस्तान इसराइल खे तस्लीम करण वारो हो। अॼु खां डीज़ल 31 रुपया ऐं पेट्रोल 5 रुपया 44 पैसा फ़ी लीटर महांगो। अघनि में वार डीज़ल जो फ़ी लीटर 354 रुपया थी वियो। पेट्रोल जी नई क़ीमत 316 रुपया 15 पैसा फ़ी लीटर मुक़रर। गासलेट 34 रुपया 33 पैसा महांगो। फ़ी लीटर 256 रुपया 66 पैसनि जो थी वियो। पेट्रोल, डीज़ल ऐं गासलेट ते लेवी बरक़रार, नोटिफिकेशन जारी। पेट्रोल पंप ओनर्स एसोसिएशन हुकूमती फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। पेट्रोलियम क़ीमतुनि बाबति नई पॉलिसीअ ते स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठण जो मुतालबो। पंप ओनर्स एसोसिएशन जे चेयरमैन नौमान भट्ट चयो आहे त नई हुकूमती पॉलिसी पूरे निज़ाम खे मुतासिर कंदी। ट्रांसपोर्टेशन जे लागत जो तयन करणु मुश्किल थी वेंदो। पेट्रोलियम डीलर्स पेट्रोल क़ीमतुनि बाबति हुकूमती फ़ैसिले जी मुखालफ़त करे छॾी। पेट्रोलियम डीज़ल्स एसोसिएशन जे चेयरमैन इरफान इलाही चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में रोज़ानी तब्दीली जो निज़ाम पाकिस्तान में अमल जोॻो नाहे। ख़रीद कयल महांगो तेल सस्तो विकिरो करणु मुमकिन नाहे। पेट्रोल पंप मालिकनि खे नुक़सान थींदो। अथरादू खोट जो बि ख़दशो आहे। हैदराबाद में गर्ल्स कॉलेज कासिमाबाद जो सुप्रीडेंट मिल्कियत जे तकरार तां क़त्ल। नसीम नगर थाणे जे हद में जवाबदार फायरिंग करे रियाज़ आख़ुन खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल जो इलाज ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। इल्ज़ाम हेठायल फयाज़ मेमन गिरफ़्तार। वारसनि जो चवणु आहे त रियाज़ आख़ुन खे मिल्कियत जे तकरार तां जवाबदार फयाज़ मेमन गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। सखर सेंट्रल जेल में कैदीअ जे मुबैना आपघात वाक़िए ते असिस्टेंट जेल सुप्रीडेंट ऐं 2 अहलकार मुअत्तिल। शराब रखण जे केस में गिरफ़्तार धनेश कुमार 2 ॾींहं अॻु मुबैना तौर फाहो खाई आपघात कयो हुयो। आईजी जेल्स फिदा हुसैन मस्तोई वाक़िए जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती। ग़फ़लत ते असिस्टेंट जेल सुप्रीडेंट अमानुल्ला वसाण 2 अहलकारनि ज़हीर मेमन ऐं इरशाद छाछड़ खे मुअत्तिल कयो। ख़ैरपुर में बेरहम जवाबदार मुखालफ़नि खे फासाइण लाइ मासूम धीउ खे कुही क़त्ल करे छॾियो। ॻोठ ज़फ़र बाजवा में ग़ुलाम अली डोगर मासूम धीउ इशा फातिमा खे तेज़धार औज़ार सां गलो कपे क़त्ल करे छॾियो। मक़तूल ॿाड़ी जे वालदा हिंद चयो त पाड़े में ॿारनि जी ॻाल्हि तां भंड बिरादरी जे माण्हुनि सां झेड़ो थियो, जेके घर ते हमलो करे मासूम पुट फरहान खे अगवा करे खणी विया। मुड़ुस कावड़ में अची मासूम धीउ जो गलो कपे भंड बिरादरी मथां इल्ज़ाम लॻाइण थे चाहियो। मना करण ते मुड़ुस मूंखे बि क़त्ल करण जी धमकी ॾिनी। कातिल मुड़ुस खे सज़ा ॾिनी वञे। पुलिस मूजिबि जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच जारी। मीरपुर बठोरो जे अस्पताल में ॿारो इलाज दौरान फौत। वारसनि पारां डॉक्टर मथां ग़फ़लत जो इल्ज़ाम। लाश रखी एहतजाज। ॻोठ शेर खान लुंडवासे 9 वरहनि जो असद दुन फौत थी वियो। वारसनि जो अस्पताल जे गेट आॾो मर्ड रखी एहतजाज। डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो।
वारसन जो चवणु आहे त नींगर खे डायरिया सबबि अस्पताल आंदो वियो। अस्पताल में सहूलियतुनि जी खोट ऐं डॉक्टरनि जी ग़फ़लत सबबि ॿारड़ो फोत थियो आहे। नोटिस वठी कार्रवाई कई वञे। उमरकोट में हफ़्तो अॻु पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾींदड़ नौजवान दम ॾेई छॾियो। नौजवान शंकर मेघवार कराची जे अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जी सटनि असांजे फोत। नौजवान जे 7 महीना अॻु शादी थी हुई। बड़ घर पहुचण ते वारसनि में रोज़ राड़ो।